अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सच न्यूज़ वेब टीवी सां गॾु मैं नबील मला तव्हां ॾिसी रहिया सच न्यूज़ वेब टीवी चैनल। हिते नाज़रीन हिकिड़ी ख़बर शामिल कंदा हलूं। कराची मलिर खां यूनियन काउंसिल मलिर पिपरी सां गॾु क़दीमी क़बरस्तान अलाह बख़्श हिमायत जे इलाइक़े जे ॻोठाणनि रांदि जो मैदान बणाए छॾियो, जंहिंमें ॿार ऐं नौजवान क्रिकेट समेत ॿियूं रांदियूं खेॾण में मसरूफ़, जंहिंमें सुबुह शाम क्रिकेट जूं टीमूं ठाहियूं वञनि थियूं। क़बर जी बेहरमती कई वञे थी ऐं क़बरुनि खे मुस्मार करे छॾियो आहे। केतिरा ई भेरा यूनियन काउंसिल इंतज़ाम ऐं पुलिस खे केतिरा भेरा चवण बावजूद हिननि खे मना कई वई आहे। इलाइक़नि वासियुनि सच न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त DC मलिर SSP मलिर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयूं था त हिननि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। रिपोर्टर सैयद सलैमान सच न्यूज़ नेटवर्क मलिर।